क्यों जन्नता ही दुनिया ट्रपी पुल वांगुर क्रॉस करे अगते वजबो त जन्नत हासिल ही दुनिया सदाई टिकण दी जाए ना है सदाई रहण दी जाए ना है हिकड़ा ईंदा उए वारो बजाए बींदा वरी ब्याईदा मदीने वाले साईं फरमाता अमारो उम्मती बैन 60 वल 70 मुझी उम्मत जो उम्रियों 60 का 70 जे विच में 70 वारो तो जलसे में मुखे कौन तो नजर अचे जी लिखो बैठो जे कोट पासे में हथ खड़ी मथे करे सुभान अल्लाह आ यार आ जी सही ये तो तलपी से कहीं उठा सुभान अल्लाह सुभान अल्लाह उम्र थींदी 60 ते खणंदो हथ में लठ उम्र थींदी 70 ते पवंद ज़ाकुल में 71 उम्र थींदी 80 ते मदद थींदी खसी उम्र थींदी 90 ते जणो कांग पियो लवे उम्र थी 100 न सजण के आसरो न को दुश्मन के भाव मदीने वाले साईं फरमायो त मुजी उम्मत जो फितरी उम्रियों 60 का 70 साल ताईं कलील मन यबलगून 60 व 70 पर थोड़ा माण्हू आहिनि जेके 60 या 70 के पहुचंदा घणा त 50 में हलिया विया के 40 में हलिया विया हजरत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु असहाबी सगोरो रिवायत करे त हिकड़े ॾींहुं मुंहिंजो लजपाल नबी तॾे ते सुता तॾे ते न चटाई न हेठों रज़ाई न रिली न गादेलो न पथरणी मदीने वारो साईं तॾे ते सुता फकामा फकत असर अला जसदिही जेडी मल उथिया त तटे दा चित्र मुझे कुर्बदार करीम जे पुठी मुबारक ते छापजी जे जो नाजुक बदन हुंदो आहे न नरम ऐं नाजुक बदन वो थोड़ो भी के हेठ मथाई ते सुमंदो आहे उन जे बदन ते उन निशान ठही पवंदा आहिनि मुझे लजपाल नबी जो नरम नाजुक वजूद पाक गुलाब जे गुलन खां भी नाजुक सोना हबीब तॾे ते सुता फकान फकत असर अला जसदिही शरीफ महबूब जे पाक जिस्म ते तॾे जा निशान छापजी पिया फकाल इब्न मसऊद या रसूल अल्लाह लो अमरतना अन नबसुत लक व नअमल हजरत अब्दुल्ला बिन मसऊद चवण लॻो या रसूल अल्लाह असांखे हुकुम ॾियो असां तव्हांजे लाइ गादेला विछायूं बिस्तरो विछायूं सोनो नरम गरम बिस्तरो तव्हांजे लाइ जोड़ियूं मुंहिंजा महबूब तव्हां तॾे ते सुतायो हबीबन फरमायो त इब्न मसऊद माली वल दुनिया इल्ला कराकिबिन इस्तज़ल्ल तहत शजरत सुम्मा राह व तरका इब्न मसूद ए मसूद जा पुत्र मुझो दुनिया से केड़ो वास्तो केड़ा हमद घुरा केड़ा बिस्तरा घुरा मैं तो दुनिया में आयो आया जिए को मुसाफिर जिए को वाटाड़ू जिए को परदेसी के वण जे हेठा वेही पत्थर सुकाए अगते हलियो पींदो आ ए इब्न मसूद मां मोहम्मद दुनिया में उन मिस्कीन परदेसी ही ओ नबी जे ला कायनात जोड़ी वई जे खातिर जहान जा चिट चिठिया विया जेको खजानन जो मालिक साईं फरमाइंदा ऊती
बिमफाती समावात वल अर्द आसमान जो कुंजो जमीन जो कुंजो अल्लाह जे खजानन जो कुंजो रब मुझे हथ में दई चलियो अन्या में हां नथो डरे साईं फरमाइंदा जने क़यामत जो ॾियारो थींदो अनस बिन मालिक का रिवायत सुनन तिरमिज़ी जे अंदर मुझे आका फरमायो जने क़यामत जो ॾियारो थींदो अल करामत वल मफाती यौमइज़िन बियदी क़यामत जे ॾियारे में जन्नत जूं कुंजूं मुझे हथ में हूंदियूं इज्जत जन्नत मुझे हथ में रब फरमाइंदो हबीब तुझी मर्जी आ जंहिंखे जेतिरी जन्नत ॾे तूं इख्तियार वारो दुनिया जो कुंजू मुस्तफा जे हथ में जन्नत जो कुंजू मुस्तफा जे हथ में अल्लाह जो महबूब रब जो प्यारो रसूल तॾे ते सुजा तॾे जा निशान जिस्म से ठही पिया फरमाइनि था ए इब्ने मसूद दुनिया सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो मां त दुनिया में मुसाफिर परदेसी जेकर कायनात जो मालिक मदीने वारो साईं वो पान के मुसाफिर समझे वो पान के बाटाड़ू वांगुर समझे त खैर पुरवरा तू मां केर थी सुठा सघूं असीं दावा कयूं त असां जी ही शइ ही ज़मीन मुंहिंजी ही घर मुंहिंजो ही माल मुंहिंजो ही दौलत मुंहिंजी मां चवण वारा तुझे त बदन जा कपड़ा बि पराई मिल्कियत पखी परदेसी अड़ा बैठायूं डाना करे महल पूरी चुगी वट के दाना पखी परदेसी अड़ा बैठायूं ही दुनिया मुसाफिर खानो आ ही दुनिया परदेस खानो आ इन दुनिया में तुझे अब्बे के रहण को न ॾिनो ॾाॾे के रहण को न ॾिनो मिट विया माइट विया यार विया अमीर विया गरीब विया मिस्कीन विया ताजर तवंगर विया दौलतमंद विया जंजा कड़िया बंदन जा हुया जंजा हज़ारे एकड़ ज़मीन हुई पर बेचारा विया त हथे खाली हलिया विया ही जेका ज़मीन जेते वेठो है जो तू हली थो पियो सुभाणे इन जूए में तो जो पेरो बि न रहंदो इन ॻोठ में इन चांडियुनि जे ॻोठ में लिगारियुनि जे ॻोठ में कल के ॿिया रहंदा हुया उन खां अॻे ॾींहुं अञा के ॿिया हुया अॼु तूं आई सुभाणे तूं न हूंदे तुंहिंजा पुट पोटा पड़पोटा छुनी थी न ज़मीन पोड़ो थियो न सिज इन बनीअ मथां ॿिज हारींदड़ हलिया जेके ज़मीन खेड़ींदा खाईंदा अॼु वञी मिटीअ जा महिमान बणिया ओ मिठा अॼु तूं हिन धरती ते आ सुभाणे तूं वरी मिटीअ जे कीड़नि जो खाज बणिजी वेंदे बच्चा रोंदा छॾींदे घर अकेलो छॾींदे ज़ाल रमी छॾींदे उहो ॾियारो यादि कर जॾहिं अकेले सिर तन तन्हा वञी मिटीअ जे सोड़ी सामीअ जो महिमान वसौन छॾींदे त ज़ोरी छॾाईंदई बेवस थी जान छॾणो पवंदी ओ मिठा ओ अदाही दुनिया फ़ानी आ जहान फना जो मकान
बल तुसिरूनल हयात दुनिया। रब तो फरमाए बलक तमा दुनिया जी जिंदगी चाहो था, दुनिया जी जिंदगी के तरजीह दियो था, माल धन दौलत चाहो था, वल आखिरत खैरुन व अबका, आखिरत भली भी आहे बकादार। दुनिया फानिया आखिरत बाकिया, दुनिया खसीसा आखिरत नफीसा। ही दुनिया अज न सुभाणे छड़निया, आखिरत सदाई रहनिया। मदीने वाले साईं फरमायो अल कय्यस मन कान नफ्सहु व अमिल लिमा बअदल मौत। काना सियाणो हुआ अकुलमंद हुआ जेको पंहिंजे पाण का हिसाब वठे। पाण का पुछो तो छा कयो, छा कमायो, केड़ा अमल कया, पाण का हिसाब करे दाना दियो। व अमिल लिमा बदल मौत, उहे अमल करे जेके मरण का पो कमींदा, आखिरत में कमींदा। उहे अमल करे जेके मरण का पो कब्र में महशर में अल्लाह जे कोर्ट में जेके कमींदा। उहे अमल सालिह करे। इहो आहे दाना, इहो आहे सियाणो। जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि ओ मिठा कुरान तो फरमाए अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा। छा इंसान थोड़ से त असां के पानी जे फुड़े मां कीअं पैदा कयो आ। पानी जे फुड़े जो न रंग हो न रूप हुयो, न उन में सख्ती हुई न नरमी हुई। वो पानी जो फुड़ो हुयो उन मां अल्लाह तुझी मुझी सूरत ठाई। रब तो फरमायो वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मां उहो रब आहियां जो मायरुनि जे पेटन जे अंदर मां रब तव्हां जे सूरतुनि जा चित्र चिटवींदो। सूरत सोनी रब वेही पाण चिट चिटिया। युसव्विरुकुम तव्हां जी तस्वीर ठाहिण वारो अल्लाह पाण। सोनियूं सोनियूं अखियूं वरी उन अखियुनि में ॾिसण जी कुवत रखे। कन ठाहियईं वरी कननि में ॿुधण जी सलाहियत रखे। ज़बान ठाहियईं वरी ज़बान में ॻाल्हाइण जो पावर रखे। रुगे हेर से ना अखियुनि जे मथां भिरूं ठाहिया अथई। भिरूं हिकिड़ो सूंह आहे, ठहंदा या न? जेके चवंदा आहिनि मुंहिंजे माशूक जा भिरूं सूंह आहे हिननि में, पर असुल में इहे जेके भिरूं आहिनि इहे ईअं अथव जीअं बच्चा बंदि गवर्नमेंट ठहरायो आहे। चकरनि जो पाणी लहंदो आहे। बंद टुटंदो आहे त हालत जेका थींदी आहे तोखे मूंखां वधीक ही जेके भिरूं आहिनि इहे बच्चा बंद आहिनि। निरड़ ते कम कंदे कोडर हलाईंदे बेलचो हलाईंदे पेशानी मां पत्थर निकिरंदो। पत्थर ज़हरीलो आहे, धप वारो आहे। इन में नमकीन असरात आहिनि। अखियुनि में पवे
खराब थी सके थी, अखियों तुझो बीनाई खत्म थी सके थी। इन जेला रब बच्चा बंद उठायो पकर अखियुन में न पवे। सुभान अल्लाह। 360 हथा हिन माण्हू जे बदन में घणा 360 हथा हिन सभिनी खे रब चम में ढकियो आहे। हिन मुंहिंजी आंगुर में बि 3 हथा हिन, हिकिड़ो हिते नंढो हॾो ॿियो हिते ॿियो हिते। हिननि टिनी खे ॾिसो त रब चम में ढकियो आहे। वॾो ज़ाहिर हुजे त कीअं था सम्झो? सुभान अल्लाह। ऐं बा इहो हलो ज़ाहिर नहीं पर रब पटरी हलंद पटरी हला हिन ते चमो नचायो। इन्हनि ते चमो चढ़े हा त नानी खे तूं वञो चपाड़ी कीअं? सुभान अल्लाह। शुगर मिल में वेंदो न, शुगर मिल ॿियनि जा आड़ा कम ते जा आड़ा विझंदा, वॾा काट आहिनि, उहे काट उनखे गतरा गतरा करे अंदरि मोकिलींदा। अंदरि वेंदो त अंदरि वरी नंढियूं केंचूं आहिनि, उनखे अलॻि कुतरी सफ़ा सलो कंदियूं। वरी अॻिते वेंदो त अॻिते वरी चीचड़ा आहिनि, चीचड़ा मिठी रस चूसींदा। ऐं हो जेको भोग आहे न उहो ॿाहिरि कंदा, उहे चूपा जेके सॾींदा उहे जुदा कंदा। शुगर मिल करोड़ अरब रुपया ख़र्च था थियनि, तॾहिं हिकिड़ी शुगर मिल थी ठहे। तुंहिंजे वजूद में रब अहिड़ी शुगर मिल ठाही आहे जेकी अलाए छा छा थी ठाहे। जेॾीमहिल मानी वात में विधई बूटी विधई, ये नंद चबाड़ींदा ये वॾा काक में अंदर गीत ॾींदे मानी सख़्त आहे। अंदर वात में रब ख़ुतूत ठाहिया आहिनि, उन्हनि मां पाणी अठ निकिरंदो। ये सुकल मानी भुगड़ा सुका आहिनि, थोड़ी देर वात में विझी चबाड़ त नरम थी वेंदा। वात मां निकिरंदी हिते फैक्ट्री लॻल आहे उतरींदा अंदरि मोकिलींदे अंदरि वारी कीअं वञे वरी ज़बान में रब हीअं उल्टे थियण जो असर वठो। ज़बान खाधे खे अंदरि मोकिलींदी आहे, ज़बान रुॻे ॻाल्हाईंदी न आहे पर मानीअ खे अंदरि मोकिलण जो कमु बि ज़बान कंदी आहे। हवा जो सोराग जुदा, खाधे जो सोराग जुदा, पानी जो सोराग जुदा। अंदर है ना पानी हेॾे विझो, साह हेॾे विझो। ये साह वारी मीडियम में ज़रो पे खाधे जो पैंडो विझे त हालत कहिड़ी थी वेंदी। सुभान अल्लाह। दुआ तजुर्बो दुआ कजो। सुभान अल्लाह। वरी जंहिं खाधो अंदर वियो, अंदर कई मिलूं कई फैक्ट्रियूं रब ठाहियूं आहिनि। शुगर मिल में रुॻे खंड ठहंदी आहे पर अंदर जेका रब मिलूं रखियूं आहिनि इन खाधे मज़ा शुगर मिठाण निकिरंदी आहे। मिठाण जी ज़रूरत जिस्म जे जंहिं हिसे खे आहे उते वञी उहो जुज़ो पहुचंदो आहे। विटामिन सी अखियुनि जी नज़र जे लाइ विटामिन सी खपे। गजरूं आहिनि पितायूं गजरूं, इन में विटामिन सी हूंदी आहे। जेॾीमहिल तूं गजरूं खाईंदे न इन गजरुनि मज़ा उहा रस निकिरंदी जेका अखियुनि खे फ़ाइदो ॾींदी आहे, अखियुनि जी नज़र वधाईंदी आहे। इहो जिस्म खणी वञी अखियुनि खे पहुचाईंदी। के खाधे में विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी, विटामिन ई, हर एनर्जी जुदा जुदा है। का फिफड़न के खपे, का जिगर के खपे, का हड्डन के खपे, का दिमाग के खपे, का दिल के तवानाई खपे। खाधन में रब उहे सब तवानायूं रखियूं आहिनि। केलन में
कैल्शियम जुदा है मच्छी में एड़ा जुदा है जेके पिए के खादे में ना आहिनि गोश्त में उहे जुदा है जेके ॿियनि खाधनि में ना आहिनि अंदर फैक्ट्री लॻल आहे जेका जंहिं शइ जी जिते ज़रूरत आहे उहा तवानाई उते पहुचाईंदी आहे सरबुआ पेंक्रियास सुभान अल्लाह वो ये मुड़े तवज्जो है बस मुड़े सफा ध्यान मुड़े के हाने मसलन हिते मोट को बड़ो दुकान शयूं सजे खेरपुर के मुके सप्लाई करनी पर ये शयूं खजन जू की रेल गाडो खपे गदा गाडो हुजे या रेल गाड़ी हुजे या सही डाटसन हुजे को ट्रालो हुजे जो सामान खणे ना ये जेके तवानाई हुन से नाखन के जेका शे कुवत खपे थी वा खादो तो बियो माते में पर या खणी अखन के केर पहुंचाए सुभान अल्लाह हिकड़ी तवानाई है जेका दिल के खपे थी वो दिल के खणी केर पहुंचाए सुभान अल्लाह पेंक्रियास हिकड़ो नंढड़ो उज़ो उने ने रुपया सलाहियत रखी उने वट गाडा आहिनि 100-500 गाडा अथस खाधो किरो हिकड़ो विझंदो उने मो जुदा कढी जुदा जुदा ठाहींदी हिकड़ो गाडो अखुन दे ॿियो गाडो चिचर दे वो पिपड़न दे वो आंगन दे वो टंगुर दे वो बाहुन दे वो दिमाग दे गाडा पैदा भरिया वञनि इन चीजा सां शुगर मिलन में शुगर ठाईंदी पर ही मिले जेका अंदर में रब ठाई सुभान अल्लाह रत जो रंग जी रत जो रंग ॾाढो ऐं गोश्त जो रंग तिरी जो रंग जुदा चिकर जो रंग जुदा हलन जो रंग जुदा सुभान अल्लाह केतिरा रंग आहिनि ये रंग भरिया के भरिया रब फरमाए जो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ओ मां रब ई आहियां जेको तव्हांजे जिस्म जी जोड़ जॻह बीहक बनावट ठाहींदो आहियां जोड़ींदो आहियां उन में क़ुवतूं सलाहियतूं मां अल्लाह पाण रखाईंदो फरमाए तो पानी दे थोड़े मां ठाए हेड़ी नेमतूं हेड़ा सूरत सीरत हेड़ियूं तोखे कुवतूं कुदरतूं ॾिनम फ़ाइदा हो ख़सीम मुबीन हाणे दुश्मनी मुंहिंजो थी वियो नी दुश्मनी मूं रब सां रखी अथई मुंहिंजो सॾु नथो वणई मुंहिंजो घर मस्जिद नथी वणई मुंहिंजो कलाम क़ुरान नथो वणई मुंहिंजा अल्लाह वारा तोखे नथो वणनि मुंहिंजो नबी तोखे नथो वणे मुंहिंजो दीन तोखे नथो वणे फ़ाइदा हो ख़सीम मुबीन रब पूछे तो अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम ओ इंसान रब तो सदे खेर परवारा तो खेला तो सदे बड़ा ला खेर वाला तो खेला तो सदे चांडिया तो खेला तो सदे या अय्युहल इंसान ए इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम तो के केड़ी शे पंजे करीम रब का गाफिल करे जो अल्लाजी खलकक जे तो के पैदा कयो फसवाक तो सैलिंगे के बराबर के टंग है ना एकड़ी टंग जे कदे अढाई फुटा तो पी टंग पूरा अढाई फुट एकड़ो इंच जो घट वध हो जे हमरा मंडो एकड़े इंच जो फर्क थी वने ना तवा रुमे तजरबो कयो एकड़े पैर में जूतो पायो बे में न हलो एकड़ी टंग मथे हुंदी हलनो तो मंडकाए हलनो पर हिन जिस्म जी बनावट में उसवन के सैल में करण बराबर करण एकड़ी अख नंढी नहीं वडी हुजे ठहिया जवाब दियो एकड़ो कन 2.5 इंच ऐं बियो कन वरी 3 इंच ठहे
ठाया एकड़ो वडो एकड़ो नंढो जे अखियूं सफ़ा नंढियूं थी वञनि माण्हू चवे चूचो थो अचे पर जे वॾियूं अखियूं थियनि हल भेड़ा दोडर थो अचे भेड़ा ढके जे ॾिघो थी वञे सभु कुझु हाल चङो ॾिघो थो अचे वरी जे हिन फ़क़ीर वांगुरु हलकड़ो कंदे हबुतरो थो अचे रब केॾी तोखे सुहिणी छा हक़ ॿी हिक बनावट केॾी सुहिणी बदन जी ठाही आहे मुछ वटे जेको मुंहुं जहिड़ो त केरु आहे ई कल्ह कल्ह कोन्ही आंद मथ में पंहिंजे बदन तां कोन पियो तड़े सघी काकूस कयो हुई न उन में राण जी बि त पाण खे बदन साफ़ करण जी तो में हिम्मत न हुई रब अमर जे अंदर ममता रखाई जे तुंहिंजे बदन खे धोतो साफ़ कयो नफ़रत न कई वरी बि तोखे प्यार मां चुमी पे मां जे अंदर ममता रखण वारो तूं त कंहिंजा गुनाह साफ़ कर तूं कंहिंजी गंदगी साफ़ कर हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं 4 ॾींहं करे सघंदे 10 साल 4 साल अमर तो ते खिदमतूं कयूं उनजे दिल में मोहब्बत अल्लाह विधी पीउ तोखे शफ़क़त सां नवाज़ियो उनजे पीउ जे दिल में पितरी शफ़क़त अल्लाह रखाई बिना पैसे जे तुंहिंजा खिदमत गुज़ार नौकर बणिजी बीठा आहे कोन 9 महीना मां जे पेट में रब तुंहिंजी संभाल वधी 2 साल अमर जी गोद में मां जे पेट में हो त नाड़ो हो जे नाड़े में जा उनखे खाधो पीतो ग़िज़ा मिलंदी हुई जेॾी महिल ॼाओ न त दाईअ नाड़ो कटियो उहा खाधे वारो रस्तो बंदि थियो हिकिड़ो रस्तो बंदि कई त अमर जे छाती में 2 रस्ता रब खोले पकाई ताज़ी रोटी ताज़ो खाधो इहो जेको अमर जो खीर आहे न इन खीर जे अंदर मुकम्मल ग़िज़ा आहे जेका बि तोखे खपे हाणे हींअर मानी जुदा खपई पाणी जुदा खपई हो न फ्रूट अञा जुदा 1000 शयूं तो खाई पर इन मां जे थन वारे खीर में रब तुंहिंजे लाइ हर ग़िज़ा रखाए छॾी ऐं मुफ़्त में इहा ग़िज़ा तुंहिंजे रब कीअं ॾेखारे लथई न लथई संभाल तुंहिंजी संभाल अलाह लधी न लधी ॿुधाए रब फरमाए थो त तुंहिंजी जिस्म खे त ॾिसो न वफ़ी अनफुसिकुम फला तुबसिरून पंहिंजे जानियुनि में ॾिसो नथा मूं रब तव्हां ते केॾा थोरा केॾा एहसान केॾा वॾा करे छॾिया आहिनि इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा जे ॻणणु चाहियो त ॻणे न सघंदो अलाह जा थोरा एतिरा सुभान अल्लाह उते थोरा कोन न बजा पहलवान जवाब दे अल्लाह ताला तुझे 1000 लाख नेमतुनि सां नवाज़ियो न फरमाए तो फ़ायदा वसीम बे हां तू मुझे दुश्मन थी वई हुते रब फरमाए तो अय्युहल इंसान मा गररक बिरब्बिकल करीम ए इंसान तोखे पंहिंजे करीम रब खां कहिड़ी शइ हासिल सुभान अल्लाह الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك तोखे पैदा कयई तोखे सैल कयई तोखे जिस्म में भी एक बराबर सुहिणी बनाए ॾिनई सुभान अल्लाह في أي सूरत ما شاء ركبك जेड़ी सूरत रब चाही एडी सुहिणी तुंहिंजी सूरत सुभान अल्लाह आईने में जेडी मल बी दो न तू समझे त मुंह जेड़ो दुनिया में हसी आहे ही सुभान अल्लाह जे मातरी में सीधी रहना सीधी कारा 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 ये ते जो तरो अञा मका ते जे तरे साडे होटल में यार जे त ताव बोले के मटे होटल में चढ़ी दींदो पर जेडी मल आईने में दर से थोड़ा अल्लाह जाए एहसान हां रब फरमाए तो अय्युहल इंसान ए
ए इंसान तो कि केड़ी शे रब का दाखिल मुंह तो तुसा बड़ा इंसान तो कि केड़ी शे जवाब दे छाती करे तो कदे रब जो दर छड़े सुभान अल्लाह ए अल्लाह ताला पंज बेरा सले तो हय्या अल सलात हय्या अल फलाह तो वडेरे जो सदबो कोन मोटाईंदे जे वडेरे जो सदबो मोटाई तो सुभाणे कोठो लड़ाई छदे सिपाही जो सदबो कोन मोटाईंदे जे सिपाही जे सदबे न वई तो सचो सा सलामी भरी हुई तू तो के कमदार कोटार जो सद न मोटाईंदे बिरादरी जो सद मिलई तो हाजिर थींदे अल्लाह जे सद ते नमींदे तो जवाब दे अल्लाह जे सद ते वींदे या नहीं मालिक जे सद ते वींदे या नहीं हर ॾींहं में 5 भेरा रब सॾे थो ऐं तूं 5 भेरा नथो वञी वरी बि रब तुंहिंजी मानी बंदि न कई पाणी बंदि न कई तुंहिंजो खाधो बंदि न कई वरी बि रब तोखे नेमतुनि जे मथां नेमतूं पियो थो नवाज़े आहे हा ॿुधाए अहिड़े रब खे राज़ी कजे या नाराज़ कजे छा था चओ राज़ी कजे उनजे सॾ ते वञिजे या न वञिजे अल्लाह सॾे थो त मुंहिंजा बाना आ मुंहिंजे निमाज़ ते आ मुंहिंजे दर ते हाज़िर थी त मां रब हय्या अलल फलाह अचो त छोटकारो ॾियो गमन का छोटकारो कर्जन का छोटकारो मर्जन का छोटकारो दर्दन का छोटकारो परेशानियों का छोटकारो दुख परेशानियों हड़ई हड़ई भी मस्जिद में वञ रब जे हुजूर में सिर सजदे में रख खुदा जो कसम रब हर हर दुख का वरी यो तो रोजानो आम सल्ला पर हिकड़ी रात वरी रब आम माफी जी मुकरर कई ये गवर्नमेंट आम माफी दिया बाबा धाड़े लायो चोर आयो तो हथियार फिटा के हो मथे के हो ताके माफी 15 शाबान जी रात आम माफी जो है सुभान अल्लाह इन रात में चोरा शराबिया बदकारा बदमाला धाड़ेला लुटेरोआ केॾो गुनहगार बस रब जे दर ते अचे मौला मूं सब ॻाल्हि छॾी हाणे मूंखे माफ़ कर रब जे दर ते उमेद जा हथ खणे अल्लाह फरमाए इन्नल्लाह यस्तही मिनल अब्द मूं रब खे हया ईंदो आहे जॾहिं मुंहिंजो बानो हथड़ा खणंदो आहे ऐं युरजुहुमा सिफ़रा मां रब उनखे कीअं ख़ाली मोटायां मूंखे हया अची वेंदो आहे मुंहिंजे दर ते आ सॾड़ो कर तुंहिंजूं झोलियूं रहमत सां भरे ॿुधाए पोइ इहा राति जे नसीब में अचई त पोइ मल्हाईंदे कहिड़ा कहिड़ा मल्हाईंदो 15 शाबान जी रात मल्हाईंदो साईं फरमाइनि था इदा कानत लैलतन निस्फ मिन शाबान 15 शाबान जी रात थिए त क़ूमू लैलहा व सूमू नहारहा रात जागो नफल पढ़ो ॾींहं जो नफली रोज़ो इन रात में 50 नफल पढ़बा है सलातुल खैर जा इमाम हसन बसरी तो चए त मूं हुजूर जे 30 सहाबन का बुधो जो उन्हनि फरमायो त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का बुधो पाण फरमायो जेको 15 जी रात 50 नफल सलातुल खैर जा पढ़े उन जी पूरी जिंदगी जे गुनाह के रब बख्शे माफ करे सुभान अल्लाह हां या जे रात नसीब में अचे न कुरान मजीद में रब फरमायो त फीहा युफरकु कुल्लु अम्रिन हकीम इन रात जे अंदर हर हिकमत वारे कम जो फैसलो थींदो लिखपड़ थींदी आहे हिन साल केड़ा केड़ा माण्हू मरंदा इहा लिस्ट 15 जी रात लिखबी आहे पोइ इज़राइल जे हवाले थींदी किथे किथे मींहुं वसंदो इहा लिस्ट 15 जी रात लिखबी आहे इसराफील जे हथ में मिलंदी आहे इसराफील फलाणी फलाणी जाइ ते मीकाईल खे मिलंदी आहे वञी हिते हिते मींहुं वसाई इन साल केड़ा केड़ा हज ते वेंदा कंहिंखे पुट जमंदो कंहिंखे न्याणी जमंदी कंहिंखे ख़ुशी मिलंदी कंहिंखे हिकिड़ी नथी मिले कंहिंखे ॿ मिलंदी
आज एकड़ो ये थकड़ो हो जे टी शादी कई दस सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां के एकड़ी नहीं मिले मुझे में थकड़ो जे टी शादी कई दस मुझे बाबा मुबारक है सुभान अल्लाह हां लिस्ट ठहंदी आ 15 जी रात के शादी थी के दुख मिलंदो के एक्सीडेंट थींदो को साईं फरमाइन था इन रात जेको जागंदो आ नफल पढ़ंदो आ दुआ घुरंदो आ रब उन जी तकदीर सुठी लिखी सुभान अल्लाह इंदा भयंदी या रात मिली वने त मुंहिंजा मौला गुनाह बख्शाया मुंहिंजा मालिक गुनाह बख्शाया वठी मेरे मोहम्मद आई ओ केड़ो कंगड़ो खड़ा मांग्या तो मारे मरमो मिठा थोया पैदर ते सताया चिसाइल पैदर ते सताया वठी मेरे मोहम्मद आई साईं फरमांदा इन रात में जेको 50 नफल पढ़े 4,40,000 मलाइक रब जन्नत में मुकर्रर कंदो जेकी इन माण्हू जे लाइ जन्नत में मारियूं ठाहींदा बाग पोखींदा बंगला जोड़ींदा क़यामत ताईं साईं फरमाईंदा इन रात में जेको ॾींहुं सुबुह जो ईंदो न उन ॾींहं जो जेको रोज़ो रखे इहो हिकिड़ो रोज़ो साल जे रोज़नि जे बराबरि 15 शाबान जी रात जेको सुरमो पाए 21 जे हिसाब सां 3 हेॾो या 3 साॼी में 2 खाॿी में 21 जे हिसाब सां पाए साईं फरमाइनि था पूरो साल उन जूं अखियूं न ॾुखंदियूं न अखियुनि में दर्द थींदो न अखियुनि में तकलीफ़ थींदी चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या इमाम बेहकी की रिवायत वणे मुझे आका फरमायो फी लैलतिन निस्फ मिन शाबान यगफिरुल्लाह अज़्ज़ व जल्ल लि अहलिल अर्द इल्ला मुशरिकुन औ मुशाहिर 15 शाबान वाली रात में अल्लाह सारी मखलूक के बख्शे छॾींदो आहे सभिनी बाननि खे माफ़ी ॾींदो आहे पर उहो माण्हू जे अल्लाह सां शिरक कयो इन खे माफ़ी न जेको अल्लाह सां शिरक करे चओ इन खे अल्लाह सां शिरक करण वारे खे माफ़ी न मिलंदी जे अल्लाह सां शिरक कयो अल्लाह जी ज़ात सां उन जे सिफ़ात सां कंहिंखे शरीक ठहरायई इन माण्हू खे 15 जी रात रब वटां माफ़ी न मिलंदी पुटे जे मूंखे ध्यान कयो हिकिड़ो माण्हू आहे मुस्लमान आहे पंहिंजे घर में मुर्शिद जो फोटो लॻाई पीर जो फोटो लॻाई वो सुबुह जो उथी उनखे भाकुर उनखे पंहिंजो गुलनि जो हार थो पाए पोइ उन फोटो जेके हीअं ॿाहूं ॿधी चए मुर्शिद पार त सही खुदा जो कसम इन माण्हू में ऐं जेको काफ़र मूर्ति खे पूॼींदो आहे न उन में फ़र्क़ु न आहे
वो मूर्ति के तो पूजे है, फटू के तो पूजे, भाई पुजारी है, भाई मुशरिक है, मोमिन ना है भाई। हाँ हिकड़ी जाए तो लंघियुसि बड़ा जो बड़ो बीठो हुजण में 300 ये अगड़ियूं ॿधियूं पियूं हुजनि, माण्हू जेको लंघे हीअं करे उन बड़ के हीअं ॿाहूं ॿधी उन बड़ जे बड़ के अरे मुसलमान हीअं वाणियुनि जो औलाद आहीं, हिंदुनि काफ़रनि जी रीत आहे बड़नि खे वणनि खे पूॼण, उन्हनि खां मुरादूं वठण। असां ख़ैरुल्लाह जा पूजारी न आहियूं, असां पंहिंजे हिकिड़े रब जे पूजारी कभी वली जी इज्जत कभी एहतराम कबो, वली ज़ाहिरी हयाती में हुजे इज्जत कभी, वली मज़ार में हुजे इज्जत कभी। इज्जत ताज़ीम बी शइ आहे, पूजा बंदगी बी शइ आहे। पूजा कभी अल्लाह जी, इज्जत हर उन शइ जी कभी जेके रब इज्जत अता फरमाए। सुभान अल्लाह। समझो था न समझो? पूजा बी शइ आहे, बंदगी परस्तश करण बी शइ आहे, इज्जत ताज़ीम तौक़ीर तकरीम बी शइ आहे। वलीअनि जी इज्जत कभी हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह तुंहिंजे पाड़े में शेर आहे, रब जो शेर, ख़ुदा जो कसम अल्लाह जो कामिल वली आहे। सुभान अल्लाह। बाबा साईं जन पिया फरमाइनि, मुंहिंजा ॾाॾा साईं जा मुरीद हुया, हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जा मुंहिंजा ॾाॾा साईं मुरीद हुया। बाबा साईं जन बयान फरमाइनि पिया त हिकिड़े भेरे पंहिंजा ख़ासि मुरीद हुजनि, उन्हनि खे तवज्जो पियो ॾिए, हीअं गर्दन झुकाए ज़र्फ़ हयईं, या रसूल अल्लाह, हीअ हथ ॾिघो कयईं त उहे फ़क़ीर खे चए ॾिसां पियो त मदीने वारो मीर आयो, हज़रत मियां महमूद जे हथ में हथ मदीने वारो हयातुन नबी जिते वञण चाहे वञी सघे थो। वलीअनि खे रब इहो मकाम ॾिनो आहे जेॾी महिल चाहे पंहिंजे पीरीअ सां मिली सघनि था, दीदार कराए सघनि था, जंहिंखे दीदार कराइण चाहिनि कराए सघनि। सुभान अल्लाह। वञो दरगाह ते हाज़िरी भॼो इज़त सां एतिराम सां, पुठी बि न ॾियो अथनि वलीअ जे क़ब्र खे, उते वञी ताज़ीम तकरीम सां हाज़िरी भॼो, पर यादि रखो के वलीअ जे क़ब्र खे सजदो कोन कबो, सजदो कबो अल्लाह खे, तवाफ़ कबो अल्लाह जे घर बैतुल्लाह खे, तवाफ़ के वलीअ जे क़ब्र जो कोन कबो आहे, के ज़िंदा हयात वलीअ जो तवाफ़ न कबो, तवाफ़ कबो सजदो कबो, इहा है पूजा, इहा पूजा कबी, चओ पूजा कबी, बंदगी कभी अल्लाह जी, बाकी अल्लाह वारन जी ज़ियारत कयई, दीदार कयई, उनके दर जी हाज़िरी भॼई। ख़ुदा जो कसम वली हयात क़ब्र में वेठो आहे, ॿुधंदो बि आहे, सलाम सुणंदो बि आहे, सलाम जो जवाब बि ॾींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। गादी में हिकिड़ो गज़ल ठाहियो अथऊं, तव्हांखे पढ़ा ॿुधंदो, हिकिड़ो भेरो सलात पढ़ो त ॿुधायो। ख़ालिक हिकु ऐं मालिक हिकु, असीं हिक जाई पूजारी, ख़ालिक हिकु असीं हिक जाई पूजारी, ॾिनी आदात जन खे रब, ॾिनी आदात जन खे रब, कयूं तन जी इज़तदारी, जिनखे रब इज़त ॾिनी उन्हनि जी इज़त, वलीअ जी इज़त, वलीअ जे बच्चन जी इज़त, जेकॾहिं आम वलीअ जे बच्चन जी इज़त आहे त मदीने वारे साईं जे बच्चन जी सैयदनि जी केॾी, आले रसूल जी केॾी इज़त हूंदी। मदीने वारे साईं जा बच्चा जेकी आहिनि सैयद सगोरा आले रसूल, उन्हनि जी इज़त ताज़ीम जेको करे थो मदीने वारो
रोज़े अतर में खुश थींदो वली ने वटे वञूं हर हर उन्हीअ में शिरक आ कहिड़ो उन्हीअ में शिरक आ कहिड़ो पिनी थो पाण दर दर ते मुला पिनी थो पाण दर दर ते खुदा तोखे ॾिनी ख्वारी मालिक हिकु ख़ालिक हिकु असीं हिक जाई पूजारी मालिक हिकु हिकु जेकी आहिनि वलीउल्लाह नसब में थे तू ग़ैरुल्लाह नसब में थे तू ग़ैरुल्लाह वली कीअं ग़ैर थी सघंदो मौला तो जिया मते मारी खालिक हिकु ऐं मालिक हिकु मज़ार में मंझ ज़िंदा से न सदे मौला मज़ार में मंझ ज़िंदा से मता तने के मुअल समझी मता तने के मुअल समझी बुधन था ॾिसन था से बुधन था ॾिसन था से संदन फैज़ान आजारी तवाफ़े क़ब्र ऐं सजदो हराम आहे शरीयत में हराम आहे शरीयत में असांजी वाड आसाई नबी साईं जेका सेखारी असांजी वाड आसाई नबी साईं जेका सेखारी खालिक हिकु ऐं मालिक हिकु मिठाई ते वञंदा हे त मुशरिक आहिनि इन्हनि खे चवंदासीं इहा फतवा पंहिंजी धोई पी छॾ त कब्ज़ी लही वेंदई धोई पी छॾ पंहिंजी फतवा मुड़िया न मुड़ंदासीं मुड़िया न मुड़ंदासीं असांजो प्रेम बगदादी असांजो प्रेम बगदादी मुलाम में मकारी असां वटि प्रेम बगदादी मुला जे मन में मकारी खालिक हिकु मालिक हिकु ताज़ीम कभी तकरीम कभी पर बंदगी पूजा परस्त हिक अल्लाह जी कभी सजदो करो अल्लाह के मुराद घुर घुर भी अल्लाह का पूजा कभी अल्लाह जी के वली जे फोटो का मुराद तो वठे त इहो भी मुशरिका इहो भी शिरक करण वारो आहे मुझे आका फरमायो तो 15 शबान की रात में अल्लाह ताला मुशरिक के माफी मिली दो ऐं ॿियो उहो माण्हू जेको पंहिंजे कंहिं अज़ीज़ सां बुग़्ज़ ऐं कीनो दिल में रखियो वेठो आहे उनखे माफ़ी न मिलंदी दिल में कीनो केर कुरान जी गाल न तो कयां मां पंहिंजे मात जी गाल
दिल में कीनो कुदूरत बुग़्ज़ हिनखे इज्जत छो मिली ही छो चढ़ी वियो हिन मारी छो धारी हिन मोटरसाइकिल ते हल भेण वरी सीटी वठी आयो आहे बाकी सीटी ते अला हडनी त तू छो तो सड़ी हाँ सही हाँ जी दिल पर सुना जी पीर मिठा से फरमाइंदा जेको तो सारा मुखालिफ होवे उनको कुछ न करो अच्छे कपड़े सफेद पाओ अबू फीसा होवे किथा नोट नोटो वो नोट ये जाहिर नजर अचे सने कपड़े में नजर इंदो वो नोट नजर अचे अतर खुशबू लगाए बा हलो दे जो हली आप पे जल वैसी ये कुछ न चाहो जेड़ा छेड़ो न कयो ही आई सदा काबी सुभान अल्लाह अच्छो तो सड़ी तू अल्लाह उन के नुआर पुतो खे भी नहीं दो हेरे लाड़ दे व्यासी लाड़ दे हिकड़े माण्हू जी गाल केऊं चींद रात जो वनी शाख थी न शाख हिकड़ो वाटर कोर्स हुंदो आहे वरी शाख ऐं शाख जे पासे सां वरी बंद वडो हुंदो आहे जिते पटड़ी ठहियल हूंदी आहे गाॾियूं वाॾियूं बि हमरा जो वियो रात जो वनी वो बंद टोड़ी वो जेको रस्तो हाथ ठहियल हो न वो टोड़ी हेठो बनी हुजे उन गरीब जी फसल बीठो हुजे मींहं जो बंद उनखे खंडो यई शाख खे सॼो फसल बुॾी वियो रात जे पेट में के माण्हू पुछे के कयो ॻोल्हियो फलाणो उन माण्हू जी ॾाढी वॾी हुजे सम्झी त विया हूंदा वाहे छो तो इनके खंडो छो इन जो फसल बोड़ी जी शाम जो हितो लंघियुसि हिन जा हेॾा संग ही हवा ते लुटन पिया मूंखे बाग लॻी वई हिल हिल हेॾो हिन जो फसल हेॾा संग हीअं हवा ते हणन मां सुतुसि वञी पर उहे संग ॼण अखियुनि जे निंड न अचे फचका निंड न अचे बची रात जो 1 बजे उथियुसि कोडर खयो वनी के खंडो है ए फसुर मोड़े सुबह जो ए पांद पे हमद से नजर अचे हेडो साड़ मुजो फसुर न जो हिन जो जो हमरा जो कापे जो तवाफ जो करे पियो वरी जे पुछो मोकट कंदो रोंदो जे पुछो हिकड़ो नी बनी टे नी पुठो उन जे रोंदो अचे इन पुछ से टेणीअ दे मैं कर त खबर छा गाल है मुझे पुठो रोंदो मोकट कंदो तो जी मां अल्लाह के तो चा मौला मुझी दुआ कबूल न कई दी नहीं सुभान अल्लाह जी सुना जी यो टे दी है ये सुभान अल्लाह फिर पुराना का ध्यान लगेगी साईं फरमाइंदा जंहिंजे दिल में बुग़्ज़ ऐं कीनो आहे न हसद आहे न अंदर में 15 जी रात इनखे माफ़ी न मिलंदी ॿ मुस्लमान पाण में कावड़ियल आहिनि माफ़ी न मिलंदनि फरमाईंदो छॾियो जेसीं हिक ॿिए खे परचाईंदा न तेसीं मां माफ़ी न ॾींदी 3 ॾींहंनि ताईं ॿ मुस्लमान पाण में नथा ॻाल्हाइनि 3 ॾींहंनि खां पोइ उन्हनि जी का इबादत कननि खां मथे नथी थिए रोज़ो रखे नमाज पढ़े हज करे ज़कात दे खैरात दे का इबादत कबूल न है जैसी तई पंजे भाव के राजी न कंदो परचाईंदो न अल्लाह वट का इबादत कबूल मुझे ध्यान आए हिकड़ो साल के साथ रंजिश रखी हिकड़ो साल न तो गला हिकड़ो साल साईं फरमाइन था इन जो डो एडो आजी तलवार खणी उन के फट मारे तो जो भाव है ना पूरो साल न ॻाल्हाई साल गुज़री वियो ॼण तो उनखे क़त्ल करण उफट मारण जेतिरो ॾोह करियो माण्हू इनखे गुनाह नथा सम्झनि साईं फरमाइनि था जेकॾहिं ॿ उथियल आहिनि न हिकिड़ो अची चवे अस्सलाम वालेकुम हो चवे वालेकुम अस्सलाम कावड़ पोती पलांद मिलत मेड़ पग लाइण जी जरूरत न आहे रुके चई अस्सलाम वालेकुम कावड़ खत्म हिकड़ो भेरो सलाम कई न जवाब ॾिनो तूं सम्झ त मता न हुजे वरी ॿियो भेरो सलाम करी अञा जवाब न ॾिनई टियों भेरो सलाम करी बस 2 भेरा सलाम कई तुंहिंजे तरफ़ां कावड़ लथी ख़त्म थी वई हाणे हुन सलाम जो जवाब न ॾिनो आहे त पिटो ॾोह उन जे मथां थींदो तुंहिंजे मथां को बि ॾोह न सुभान अल्लाह
बजड़ा पाण में कावड़ जी पिया न वो तीरा हठीला होतीरा हिदो न सिद्धकन में उन पुछ के विधो उन नड़ में नालो न थो खणांदा पाण तो न ईंदो पाण खंबो कढियो त वो डोड़ो समझो था न कन में या डोड़ान हुंदी आ नथो ठहे त पोइ वरी टियों थी उन्हनि जो विच में सुल्ह कराए साईं फरमाइनि था इन सुल्ह कराइण वारे खे 20 हजनि जो सवाबु थारो यारू पाण में नथा ठहनि थारे जो मुंहुं पंहिंजो यारू जो मुंहुं पंहिंजो ऐं विचों वरी फोटो कान थियो हुनखे यारे खे थधो कयईं थारू खे थधो कयईं ॿिन्ही जे विच में सुल्ह कयईं फोटे जी माना ख़ुशबू ॿिन्ही जे विच में सुल्ह करायईं हिन फोटे खान खे 20 हजनि जो सवाबु रब ॾेई छॾियो सुभान अल्लाह हज 10 लख में वञी बीठो आहे ऐं 20 लख 20 हजनि जो सवाबु जेकॾहिं मिली वञे मुफ़्त में त इहो कमु कजे या न कजे कजे या न कजे ठाहिण जे पोयां घटि त्राहिण वारा घणा गुर गुर छेणा समझो था न वो मिठा 15 शाबान जी रात जेके ॿ मुसलमान पाण में नथा ॻाल्हाइनि नथा ठहनि इन्हनि खे रब माफ़ी न ॾींदी ऐं टियों उहो माण्हू जंहिं पंहिंजे अबे अमड़ जी दिलि रंजाए पंहिंजी जीजल माउ खे ॾुखाई पंहिंजे अबे जी दिलि नाराज़ कयईं इनखे 15 जी राति रब माफ़ न कंदो मुझा सोना हबीब मदीने वारा साईं अञा अंबड़ जीजल जे पेट में हुया त महबूबन जो बाबा जानी हजरत अब्दुल्ला दुनिया का पर्दो करे अञा अम्मा जे पेट में हुया वरी 6 साल उम्र थी त अम्मा जीजल वठी वई हजरत अब्दुल्ला जी वफात थी हुई मदीने शरीफ में किथे दारे नाबगा में हजरत अब्दुल्ला जी मज़ार वो अम्मा जीजल आमना साईं पंहिंजे बच्चे मोहम्मद करीम खे वठी वई पंहिंजे बाबा साईं जी मज़ार जी ज़ियारत जे महीनो मदीने शरीफ में रहा जेॾीमहिल वापस मोटिया रस्ते में हुजनि अबवा जो ॻोठ बस्ती आहे रस्ते में उते आया त अम्मा आमना साईं नाचाक थी पई सफ़र परदेस अंबड़ सां हुजूर गॾु उमिरि सिर्फ़ घणी ॿुधायो घणी उमिरि 6 साल हुई ऐं सफ़र में हलंदे परदेस में अंबड़ उते वफ़ात करे जेॾीमहिल अंबड़ जो सायो लथो त ओॾी महिल मुंहिंजे महबूब जे अखियुनि मां लुड़क वहनि हुज़ूर हुई अखियुनि मां लुड़क वहनि पिया आसमान जा मलाइक रोई पिया मुंहिंजा मौला तुंहिंजो महबूब यतीम थी वियो रब फरमाए मलाइको मुंहिंजे महबूब जो संभालदार मां अल्लाह पाण मुझे आका पंजे अमड़ की रेल में पंजे अमड़ के विछोड़े थे अखियों में लुड़का आंदा चंदे हते अम्मा जी गाल थी हुई तो हुजूर दे कन में घोड़ा अची वेंदा इमाम बेहकी रिवायत आ रही है हुजूर जन फरमाया त मां मोहम्मद करीम नमाज में पढ़ा सूरह फातिहा की तिलावत जो कया मुझी अमड़ जे मुखे सद करे बच्चा मोहम्मद मुझे अम्मा मुखे सद करे बच्चा मोहम्मद मां नमाज पढ़े चला जी चला अम्मा जी चला ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा तो के ना कर बिना ओ नबी जी अम्मा
सैयदा आमिना तोखे बेइंतहा राजदा करना ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना तुझो नूरे नजर सुहा सर बसर सोई सैयद बशर सरवरे सरवरा ओ नबी जी अम्मा ओ पुनल जी अम्मा ओ मिठल जी अम्मा ओ पिरिय जी अम्मा तो जो लखते जिगर पे करे नूरवा नूर मशहूरवा बिलियती मोमिना ओ नबी जी अम्मा सैयदा आमिना ओ नबी जी मादर मुस्तफा उम्मे खैरुल वरा मादर मुस्तफा उम्मे खैरुल वरा जान सिद्दीक़ को सफा सदके तो ताज़मा ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा जो सैयद अनाम ते लख लख सलाम करमुला गुलाम खाक दर दी जुमा ओ नबी जी अम्मा ओ पुनल जी अम्मा साईं फरमाता जी चल अम्मा मुखे सॾु करे त मन मां अज़र टोड़े बि चवां जी चवाए अम्मा जी चवाए ओ मिठा पीउ मां जी इज़्ज़त अबे अमर जी ताज़ीम साईं फरमाइनि था रिज़ा रब फी रिज़ल वालिद व सख़्त रब फी सख़्तिल वालिद अल्लाह जो रज़ामंदो पीउ जे रज़ामंदे में आ अल्लाह जी कावड़ पीउ जी नाराज़गी में आ जते अबू राज़ी ते रब राज़ी जते अमर नाराज़ में ते अल्लाह भी नाराज़ ॿुधायो पपी मां खे राज़ी कंदो या नाराज़ कंदो अबे अम्मा खे राज़ी कयो तव्हांजा जन्नत जा अठई दर रब खोले छॾियो ऐं हर कंहिंखे पंहिंजो पीउ माउ वणंदो आहे मुस्तफ़ा करीम जो पीउ माउ त सभिनी जे अबे अम्मा जो सरदार उन्हनि जो ॾियारो मल्हाए जे तव्हां की दावत ॾियां हाज़िर थींदव मां साईं अहमद शाह खे हथ जोड़े दावत थो ॾियां साईं गुलाम शाह खे दावत थो ॾियां तव्हां सभिनी खे दावत ॾियां थो जंहिंखे भला तौफ़ीक़ जे 10 मार्च ते हुज़ूर जे अबाणनि जो उर्स मदीने वारे साईं जे बाबा जानी हज़रत अब्दुल्ला ऐं अम्मा जी जल हज़रत अम्मा आमिना साईं जो उर्स पाक इंशाअल्लाह ताला सालियाबाद कराची में हुजूर जे अबवैन करीमैन तय्यबैन ताहिरैन जो उर्स पाक है उन जे लाइ तव्हां सभिनी खे दावत ऐं ॿी ख़ासि वेझी दावत 15 शाबान हिते थींदी जेका मोरे मोरे आलो तव्हांखे यादि हूंदी इज्तिमाई दुआ थींदी सलात तस्बीह थींदी नवाफिल थींदा इन महफ़िल मुहम्मदी में बि शरीक थियो ऐं मिठा इहा रात मल्हायो अल्लाह राज़ी थिए मदीने जो मीर राज़ी थिए रब करीम असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए